कराची वाटर एंड सेवरेज कारपोरेशन घारो ओल्ड पंप हाउस जी अपग्रेडेशन जो अहम मनसूबो मुकर्रर वक्त खां 17 कलाक अॻु कामयाबी सां मुकमल करे वरितो, जंहिंखां पोइ मुतासिर इलाइक़नि में पाणी जी फराहमी बहाल कई वई आहे। तर्जुमान वाटर कारपोरेशन मूजिबि CEO अहमद अली सिद्दीकी जी हिदायतुनि ते इदारे जे इंजीनियरनि ऐं टेक्निकल अमले ॾींहुं राति लगातार महिनत कंदे नवनि मोटरनि ऐं पंपनि जी इंस्टॉलेशन, जदीद स्विच गियर्स जी एनर्जाइजेशन, 1000 kV ट्रांसफार्मर जी मुंतकली, केबल विछाइण ऐं नई स्विचिंग सिस्टम खे फाल करण समेत समूरा टेक्निकल कम मुकर्रर वक्त खां 17 कलाक अॻु मुकमल करे वरिता आहिनि। तर्जुमान मूजिबि मनसूबो मुकमल थींदे ई इब्राहिम हैदरी लांडी, शाह फैसल कॉलोनी, PAF बेस ऐं कारसाज़ जे कुझु इलाइक़नि में पाणी जी फराहमी ॿीहर शुरू कई वई आहे। इन मौके ते CEO अहमद अली सिद्दीकी मनसूबो वक्त खां अॻु मुकमल करण ते इंजीनियरिंग ऑफिसरनि ऐं टेक्निकल अमले जी ख़िदमतनि खे साराईंदे खेनि भरपूर भेटा पेश कई। हिन चयो त घारो ओल्ड पंप हाउस जी अपग्रेडेशन कराची जी आबी निज़ाम खे वधीक मज़बूत, मौसर ऐं क़ाबिल एतमाद बणाइण ॾांहुं हिकु अहम संग मील आहे। हिन वधीक चयो त हिन मनसूबे सां घारो पंपिंग स्टेशन जी गुंजाइश, कारकर्दगी ऐं निज़ाम जी पायदारी में नुमाया इज़ाफ़ो थींदो, जंहिं जे नतीजे में मुस्तक़बिल में कराची जे शहरनि खे वधीक बहितर, मुस्तक़िम ऐं बिना रुकावट पाणी जी फराहमी खे यकीनी बणाइण में मदद मिलंदी।